सकरन रिपोर्ट कुर्बान मरी जसकम पारां अॻवाणनि जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ अॼु टे ॾींहं बि अलामती बुख हड़ताल कई पई वञे। उन मौक़े ते मोरड़ो मीर बहर, ख़ैर मोहम्मद लाखो, राणो खान जलबाणी, शबीर मक्सी, बरकत जलबाणी, अलण रिंद, सिकंदर अली जलबाणी, मीर मोहम्मद जलबाणी, सरमद नूह, जमाली अलहर रखियो सियाल, फरमान रिंद, अरबाब सोलंगी, वली मोहम्मद जलबाणी, इलियास जूणेजो ऐं ॿियनि सख़्त नारेबाज़ी कई। जॾहिं त अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, सैयद ज़ैन शाह, दीदार शाम, आसिफ रज़ा मक्सी समेत ॿियनि जी आज़ादी जो मुतालबो कंदे चयो त बहिरिया टाउन वाक़े जी आड़ में सिंध जे माण्हुनि ख़िलाफ़ धरती तंग कई वई आहे, जॾहिं त पुरअमन एहतजाज करणु असांजो क़ानूनी ऐं आइनी हक़ आहे। हुननि चयो त सिंध जे क़ौम परस्तनि तां कूड़ा केस ख़तमु करे सनान खान कुरैशी, सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि खे जल्द आज़ादु कयो वञे।